कोई माई का लाल किसी को 2 वक्त की रोटी नहीं दिला सकता, क्योंकि रोटी दिलाने वाला वो मालिक है जिसने हर इंसान को 2 हाथ दिए और कहा है कि चीर दे जमीन का सीना और निकाल ले अपने हिस्से की रोटी। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो दोस्तों? उम्मीद कयां तो सब ठीक हूंदा। दोस्तों कुछ ॾींहं पहिरियां मूं अधु कड़े खनि मिर्चनि जो रुंबो कयो, सो अॼु उन जी पासी ॿधां पियो। पहिरें वल करियां थो, पोइ वरी उनजी पासी ॿधां थो। अचो त मां तव्हांखे ॾेखारियां त मिर्चनि जी वलाई ऐं पासी कीअं थींदी आहे। केॾी महिनत कंदो आहे हारी। सो मूं वटि त हारी आहे ई कोन, पाण बनी पोखंदो। तमामु वॾी महिनत थिए थी यार। तव्हां मार्केट में या आसानी शयूं ख़रीद करे वठो था, अनाज है, सब्जी है, फ्रूट है, मगर उन जे पोयां जेका हारी जी महिनत हूंदी आहे न, तमामु घणी महिनत हूंदी आहे।